रोड़ीअ में सेप्को अख्तियारनि जी मिली भगत सां केतिरा ई प्राइवेट ट्रांसफार्मर वर्कशॉप खुली विया आहिनि। निजी ट्रांसफार्मर वर्कशॉप मालिकनि सां लखे रुपयनि जी डील तहत बिजलीअ जे हथरादू झटकनि सबबि हर आए ॾींहुं केतिरा ई बिजली जा ट्रांसफार्मर सड़ी वञनि था, जेके सरकारी वापदा जा मुलाज़िम पाण खणी वञी सरकारी वर्कशॉप बजाए निजी वर्कशॉपनि ते पहुचाइनि था, जेको करप्शन जो वॾो कारोबार उरूज ते पहुतल आहे, जंहिंजे नतीजे में ट्रांसफार्मर सड़ियल इलाइक़नि जी बिजली ॿ ॾींहं बंदि रहे थी। बिजलीअ जे मुसलसल झटकनि ऐं लाॻीतो ॿ ॾींहं बिजली बंदि हुजण करे ग़रीब आवाम त लोड़े थो, पर वापदा जे पंहिंजे सरकारी इदारे खे नुक़सान पिणु आहे। इन वटि एॾो ज़बरदस्त सिस्टम लॻल आहे त भाउ हिन में हीअ फलाणी हिन जी गैस जी तार हणिजांइसि, हिन में हीअ एलटीअ में हीअ तार हणिजांइसि, त फलाणे एतिरा पैसा ॾिना त हाणे हिनखे सुठो करे ठाहे ॾियणो आहे, न त पोइ वॾा खणी ॿिए ॾींहं ते वरी जा कलाक खां पोइ वरी ठका ॾेई उहो ट्रांसफार्मर फाटी वेंदो। सॼो अनऑथोराइज़ आहे ऐं सॼो इनलीगल कमु थो हले पियो ऐं सॼी इहा सेप्को जे सीओ खे बि ख़बर आहे। जॾहिं मोहम्मद फैसल नाले प्राइवेट हिकु शख़्स खे मेमणमाला में ट्रांसफार्मर मथे चाढ़े 11,000 बिजली जी कनेक्शन कंदे पकड़ियो वियो त हुन पाण एतिराफ़ कयो त असांजो वापदा वारनि सां गठजोड़ आहे। कैमरामैन अनवर हुसैन खासकेले सां एडी घुञो, सिंह टीवी न्यूज़, रोड़ी।